जा नारा 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 जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा अवामी हाउस टीवी तरफ़ां 1 डिसंबर ते सकाफ़ती दिहाड़ो माहौल मल्हाइण जे हवाले सां डिघड़ी में तैयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। इन ॾिस में पीपल्स यूथ ऑर्गेनाइज़ेशन तरफ़ां आज़म लोहाणी, नवीद बलोच ऐं ॿिनि जी अॻुवाणी में रैली कढी वई। रैली में शरीक नौजवाननि पारां सिंधी टोपी अजरक ऐं पटका पहिरें शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि जो गश्त कयो वियो। इन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त अॼु जी रैली में सिंध में आबाद मुख़्तलिफ़ ॿोलियुनि सां ॻाल्हाईंदड़ नौजवाननि शरीक थी क़ौमी ॿधी जो सबूत ॾिनो आहे। जेको आहे वॾी महिरबानी जंहिं असांजी रैली खे जेको कवरेज ॾियण जे हवाले सां जेका टीम पुगी आहे। ऐं ॿी ॻाल्हि त असां जेको आहे अॼु रैली कढी रहिया आहियूं, इहो पीपल्स यूथ ऑर्गेनाइज़ेशन सूबे सिंध जे तरफ़ां तालके डिघड़ी जे तरफ़ां जेको आहे नौजवाननि जेका हीअ रैली कढाई आहे, इन में सभिनि जो वॾो किरदारु रहियो आहे। संदन चवणु हो त सिंध विराइण जी साज़िश कंदड़नि खे इहो पैगाम ॾिनो आहे त सिंध सदियुनि खां आबाद आहे, सिंध हिकु आहे ऐं हिकु ई रहंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk